हणियावाक अपडेट के पिया सकरंड मां कादी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक त करियर पॉइंट ग्रामर स्कूल पारां पंजू साइंसी सालियानो मेलो सकरंड जे सिंध पहले साल में मुनक़िद कियो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि लॻभॻि 200 साइंसी ऐं सक़ाफ़ती मॉडल ठाहे नुमाइश लाइ रखिया, जंहिं बाबति शागिर्दनि पारां पंहिंजे तख़लीक़ कयल प्रोजेक्ट्स बाबति आयल महिमाननि खे ब्रीफ पिणु कयो वियो। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल तौसीफ़ रहमानी मीडिया ऐं आयल महिमाननि सां वीचार वंडींदे चयो त असांजो मक़सद शागिर्दनि में निसाबी पढ़ाई सां गॾु मंझंदि जदीद तक़ाज़ाउनि जे लिहाज़ सां मालूमात शेयर करण ऐं संदसि नंढड़े शऊर खे ॿियनि ताईं पहुचाइण आहे त जीअं ई हिननि शागिर्दनि समेत ॾिसंदड़ शागिर्दनि में इस्तज़ाह पैदा थिए। हिन चयो त सिहतमंद गैर निसाबी सरगर्मियूं शागिर्दनि जे ज़हनी नशूर व नमा में अहम किरदारु अदा कनि थियूं। उहो ई कारण आहे जो अॼु सकरंड शहर जे मुख़्तलिफ़ सरकारी ऐं निजी तइलीमी इदारनि जे उस्तादनि शागिर्दनि शागिर्दियाणनि ऐं हज़ारी शहर ने हिन साइंसी ऐं सक़ाफ़ती मेले जो दौरो करे इंतज़ामिया खे साराहियो आहे, जिन में सहाफ़ी, वकील, वापारी, उस्ताद ऐं सियासी समाजी शख़्सियतूं शामिल हुयूं। उन खां अॻु साइंसी मेले जा इंतज़ाम संभालींदड़ सैयद अब्बास अली शाह, मोहम्मद असलम मंगसी, सजाद अली उनड़ ऐं संदसि टीम आयल महिमाननि जो आदर भाव करे खेनि मुख़्तलिफ़ स्टाइलनि जो दौरो करायो।